अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नुअमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु वमन युज़लिल्हु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वनशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नमा युरीदु शैतानु अन युक़िय बैनकुमुल अदावत वल फ़िल ख़म्रि वल मैसिरि व यसुद्दकुम अन ज़िक्रिल्लाहि व अनिस सलाति फ़हल अंतुम मुंतहून व अतीउल्लाह व अतीउर रसूल वहज़रू फ़इन तवल्लैतुम फ़अलमू अन्नमा अला रसूलिनल बलागुल मुबीन। क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल-क़ल्बु क़रीशतिन फ़ी फ़ुलातिन युक़ल्लिबुहुर रियाहु व क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज़ा अज़नबल अब्दु कानत लहू नुक़्ततन सऊदा अला क़ल्बिही इंताब वस्तग़फ़र सुकिलहु क़ल्बुहु व इल्ला कल-क़ौज़ि व क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मसलुल्लज़ी यज़कुरु व मसलुल्लज़ी ला यज़कुरु कमसलिल हय्यि वल मय्यित इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब साथी दिल जे मोहब्बत सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मिय्यि व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। मुसलमान भाइरो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजी कायनात मां सभ खां वधीक शरफ़ ऐं मक़ाम इंसान खे अता फ़रमायो ऐं इहो इंसान कंहिं ख़ासि मक़सद जे लाइ पैदा थियो आहे। इन इंसान जे दुनिया में अचण जो मक़सद अल्लाह सां ताल्लुक़, ईमान ऐं क़ल्मे जी ज़िंदगी, पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उसवे हसन ते पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण आहे। दुनिया जे अंदरि तव्हां असां नज़र कंदासूं त दुनिया जा इंसान का शइ ठाहींदा आहिनि त उनजो बि को मक़सदु हूंदो आहे। मसलन तव्हांजे इलाक़े में शुगर मिल आहे, सभ खां पहिरियां इंसान उन जे लाइ ज़मीन खे मुंतख़िब कंदो आहे। उन खां पोइ उते बिल्डिंग ठहंदी आहे, उन खां पोइ उते मशीनरी लॻंदी आहे, उन खां पोइ उते मुलाज़िम मज़दूर रखिबा आहिनि। उन्हनि मज़दूरनि जूं सहूलतूं उहा फैक्ट्री, उहा मिल अदा कंदी आहे। उन जी पढ़ाईअ जो निज़ाम, पोशाक जो निज़ाम, इलाज मुआलिजे जूं सहूलतूं, ये सभु शयूं थींदियूं आहिनि
लेकिन मक़सदु उन शुगर मिल जो हो त माण्हुनि खे खंडु मिले, मिठाई मिले। हाणे हिकिड़ी शुगर मिल त लॻी, उन में ज़मीन बि उहा मुंतख़िब थी, उते उहा बिल्डिंग बि ठही, उन में मशीनरी बि लॻी, उन में मज़दूर बि आहिनि, मुलाज़िम बि आहिनि, सभु शयूं थियूं। लेकिन उन शुगर मिल मां खंडु नथी मिले। उहा शुगर मिल जंहिं मक़सद खां हई वई, उहो मक़सदु नथो मिले त सभु शयूं बेकार आहिनि। ईअं ई इंसान अल्लाह साईं इंसान खे पंहिंजी इबादत ऐं बंदगी खां ख़लक़ियो। वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। इंसान जे पैदा करण जो मक़सदु अल्लाह जी इबादत आहे। हाणे इंसान खे लटो बि मिलियो, इंसान खे घरड़ो बि मिलियो, इंसान खे औलाद बि मिली, इंसान खे रिश्तो बि मिलियो, इंसान खे बिरादरी बि मिली, इंसान खे सहूलतूं, पाणीअ जूं, सिज, सितारनि, रब जूं किरोड़ा नेमतूं, सभु शयूं मिलियूं। लेकिन इन इंसान दुनिया जे अंदरि पंहिंजो मक़सद हयात दुनिया जी शयुनि खे सम्झे। जंहिं मुआशिरे में तव्हां असां हलूं था, जंहिं ज़िंदगी में तव्हां असां इंसान हलूं था, इन इंसान पंहिंजे मक़सद ज़िंदगीअ जो सम्झो आहे त शायदि 5 रुपया हासिलु करणा। इन इंसान मक़सदु इहो सम्झो आहे त शायदि मुलाज़मत नौकिरी करणा। इन इंसान मक़सदु इहो सम्झो आहे त शायदि बसि मेहूं हुजनि, 4 ढोर ढगा हुजनि। इन इंसान मक़सदु इहो सम्झो आहे त मूंखे बनी ॿारो हुजे। इन इंसान मक़सदु इहो सम्झो आहे त मां रिश्तो कयां, मूंखे औलाद, मूंखे बचड़ा हुजनि, ओताक बैठक हुजे। इन इंसान मक़सदु इहो सम्झो आहे त मां दुनिया में सियासत कयां, इज़त शोहरत हुजे। इहा इंसान जी नादानी ऐं बेवकूफ़ी आहे। जीअं हिकिड़ी शुगर मिल आहे, मक़सदु उन मां हो त इंसाननि खे उहा शुगर मिल खंडु ॾे, चीनी ॾे, मिठाई ॾे, ॻुड़ ॾे। लेकिन बिल्डिंग बि ठही, मशीनरी बि लॻी, मुलाज़िम बि आया, अस्पताल बि थी, इलाज बि थियो, सभु शयूं थियूं, लेकिन उन में खंडु तयारु नथी थिए त मक़सदु हासिलु न थियो इंसान हो। ईअं ई अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां असांखे दुनिया में मोकिलियो, मक़सदु हो अल्लाह जी बंदगी, अल्लाह सां ताल्लुक़। तंहिंजे करे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जंहिं दौर में आया, पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक़सद हयात ॿुधायो त इंसानो तव्हांजे दुनिया जो अचण जो मक़सदु इहा आहे, इन्नमा ख़ुलिक़त दुनिया लकुम व इन्नमा ख़ुलिक़तुम लिल आख़िरा। अल्लाह साईं दुनिया खे अव्हां जे लाइ पैदा कयो आहे, लेकिन अव्हां ख़ुदि दुनिया कान आहियो। तव्हां दुनिया जे खां पैदा न आहियो। हिकिड़ो इंसान मेह थो रखे, मेह जो शौक़ीन आहे। इहो इंसान इन मेह खां, बकरीअ खां पैदा न थियो आहे, बल्कि बकरी मेह इंसान खां आहे। तव्हां असां दीनी जलसे में आया हूं, जिस्म ते लटो कपिड़ो पाए आया हूं। तुंहिंजी मुंहिंजी ज़िंदगीअ जो मक़सदु इहो त कोन हो त इंसान इन सुठो कपिड़ो पाए। इहो कपिड़ो त इंसान जी ज़रूरत आहे। इन सां इंसान सुहिणो बि लॻंदो, उनजो ऐब बि ढकिजी पवंदो, ओघड़ बि इन जी जेको आहे महफ़ूज़ हूंदी। लेकिन तुंहिंजी मुंहिंजी तख़लीक़, इंसान जे पैदाइश जो मक़सदु कपिड़ो त कोन्हे। इंसान जी पैदाइश जो मक़सदु नौकिरी, दुनिया सां उल्फ़त ऐं मुहबत न आहे। वमा ख़लक़तुल जिन्न वल इंसा इल्ला लियअबुदून। इंसान जे पैदा करण जो मक़सदु आहे अल्लाह सां मुहबत। इते इबादत खां मुराद रब जी मुहबत आहे। हिकिड़ो इंसान बज़ाहिर नमाज़ त पढ़े थो, बज़ाहिर क़ुरान शरीफ़ त पढ़े थो, बज़ाहिर ज़िक्र त करे थो, बज़ाहिर दीन ते त हले थो, लेकिन दिलि में अल्लाह सां मुहबत नथसि, दिलि में रसूलुल्लाह सां मुहबत न आहे, त अञा ईमान कामिल न थियो। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, मन अहब्ब लिल्लाह, जेको कंहिं इंसान सां मुहबत रखे ख़ुदा कारण, व अबग़ज़ लिल्लाह, कंहिंखां नफ़रत करे थो अल्लाह ख़ातिर, व अता लिल्लाह, कंहिंखे ॾे थो रब जी रज़ा ख़ातिर, व मनअ लिल्लाह, कंहिंखे नथो ॾे अल्लाह सां नाराज़ थींदो। फरमायो फ़क़द इस्तकमल ईमान,
हाणे इंसान जो ईमान कामिल थियो त हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ईमान कामिल जी अलामत ऐं निशानी इहा शइ बयानु कई आहे त इंसान जी दिलि में अल्लाह सां मुहबत हुजे। पोइ दीन में मुहबत जा दर्जात आहिनि। सभ खां पहिरियों मोमिन मुस्लमान खे मुहबत अल्लाह सां रखणी आहे, पोइ मुहबत क़ुर शरीफ़ सां रखणी आहे, अल्लाह जो कलाम आहे, पोइ मुहबत हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां रखणी आहे, जे रब जी सुञाण जी मारिफत जा सबब पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहिनि। पोइ मुहबत जो दर्जो सहाबा इकराम आहिनि, अहल बैत आहिनि। पोइ मुहबत जो दर्जो आलिम ऐं दीनदार आहिनि। इन्हनि उलमा ऐं दीनदारनि सां मुहबत बि ज़रूरी आहे। इन्हनि सां रब्तो ऐं ताल्लुक़ उथणु वेहणु ज़रूरी आहे। जंहिं इंसान जो रब्तो ऐं ताल्लुक़ न आहे उन ते दीन जो असरु न थींदो। पाण खे मुस्लमान त सॾाईंदो, कलमे को इंसान त सॾाईंदो, मुस्लमाननि जी जमात में त हूंदो, लेकिन उन ते दीन जो सही रंग न चढ़ंदो। दीन जो सही रंग इन ते तॾहिं थींदो जॾहिं उनखे दीनदारनि सां रब्तो हुजे। तव्हां इंसान पंहिंजे घरनि दुनिया जे कमनि खे छॾे क़ुर पाक जे जलसे में आया हो, दीन जी कचहरी में वेठा हो, आलिम सगोरा क़ुर शरीफ़ वाज़ो नसीहत अल्लाह रसूल जूं ॻाल्हियूं था करनि, तव्हां असांजो ईमान उन में पुख़्ता थिए थो, मज़बूत थिए थो, ईमान खे ताज़गी अचे थी, ऐं इहा इंसान जी ज़रूरत आहे। हज़रत हंज़ला रज़ियल्लाहु अन्हु सहाबी आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में आयो। चए अल्लाह जा रसूल, जॾहिं तव्हांजी ख़िदमत में हूंदा हूं त असांखे ईअं महसूसु थींदो आहे ॼण आख़िरत अखियुनि जे अॻियां आहे, मौत क़बर ॼण अखियां आहे, अॻियां आहे। एतिरो मौत जो डपु थींदो आहे, आख़िरत जो डपु थींदो आहे। तव्हांजी कचहरी मजलिस खां हलंदा हूं, दुनिया जे धंधे कारोबार ज़मीन पोखुनि में वेंदा हूं, औलाद बचड़नि सां वेहंदा हूं, त उहा कैफ़ियत ख़तम थी वेंदी आहे। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हंज़ला, जेकॾहिं तव्हां मुंहिंजी ख़िदमत में सोहबत में 24 कलाक वेठा हुजो ॾींहं ऐं राति, त तव्हांजे मथां रब जी एतिरी रहमत पवंदी जो अल्लाह जी रहमत जा फ़रिश्ता अव्हां सां अची हथ मिलाईंदा। क़ुर शरीफ़, अल्लाह जे रसूल जी सोहबत ऐं रब जो ज़िक्र ऐं निमाज़, नेकनि सालिहनि जूं महफ़िलियूं मजलिसूं, इन सां इंसान जो ईमान ताज़ो थींदो आहे, ऐं इहे शयूं इंसान खां ज़रूरी आहिनि। मुस्लमानो, तव्हां असांखे दुनिया जे अंदरि ईमान ऐं कलमे जो मक़सदु हासिलु तॾहिं थींदो जॾहिं इंसान ला इलाहा इल्लल्लाह जे दामन में ईंदो। जेको कलमो शरीफ़ तव्हां असां इंसान पिया पढ़ूं, जंहिं कलमे पाक सां ताल्लुक़ रखणु ज़रूरी आहे, इन कलमे जो मक़सदु ऐं बुनियाद ॿ शयूं आहिनि। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। ला इलाहा इल्लल्लाह जो मक़सदु इहो आहे त तव्हां पंहिंजो महबूद अल्लाह खे मञो, बंदगी अल्लाह जी कयो, नफ़े नुक़सान जो मालिक रब खे सम्झो, हयाती मौत जो मालिक रब खे सम्झो, पंहिंजूं ज़रूरतूं हाजतूं रब खां घुरो। हाणे जॾहिं तव्हांखे रब सां ताल्लुक़ रखणो आहे, अल्लाह सां निस्बत रखणी आहे, रब जी इबादत बंदगी करणी आहे, त इबादत कीअं कयो, रब जी फर्मा बरदारी कीअं कयो, अल्लाह जी इताअत कीअं कयो। हाणे हुन जे लाइ कलमे पाक जो ॿियो जुमिलो अची वियो, मुहम्मद रसूलुल्लाह। ईअं रब जी इताअत ऐं फर्मा बरदारी, रब जा प्यारा बाना थी रहो जीअं मुहम्मद मुस्तफ़ा ज़िंदगी गुज़ारी आहे। लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उसवतुन हसन, तव्हां जे लाइ सुहिणो नमूनो हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी मुबारक आहे। त मुस्लमानो, अल्लाह सां ताल्लुक़ या जेको तव्हां असां ईमान आंदो आहे, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, इहो कलमो इंसान जे जिस्म वजूद जे अंदरि अख में नाहे, हथ पेर में उन जी जॻह नाहे। इन कलमे जी जॻह ज़ुबान, अखियूं ऐं कन नाहिनि। इन कलमे जी जॻह घर इंसान जे वजूद ऐं जिस्म जे अंदरि अल्लाह साईं दिलि खे बणायो आहे। दिलि में इहो ईमान कलमो रहंदो आहे। दिलि में अल्लाह सां मुहबत, दिलि में क़ुर सां मुहबत, दिलि में रसूल सां मुहबत, दिलि में सहाबा सां मुहबत, दिलि में उलमा सां मुहबत, इहा ईमान जे कामिल हुजण जी अलामत आहे।
अल्लाह वारनि जी सोहबत बि ज़रूरी आहे। हज़रत सुल्तान महमूद गज़नवी रहमतुल्लाह अलैह बादशाह हो, वरी उनजी हुकूमत आहे। अफ़गानिस्तान जे गज़नवी शहर में उनजी मदार आहे। ॾाढो नेक साले बादशाह हो। अक्सर इन जूं जंगियूं जेके लॻियूं आहिनि सिखनि सां, ग़ैर मुस्लिमनि सां, पोइ हुयो त बादशाह हो, दुनिया जी इज़त हुई, लेकिन इन सुल्तान महमूद गज़नवी बादशाही जे दौरान बि हिकिड़े अल्लाह वारे नेक साले बाने हज़रत अबुल हसन खिरकानी रहमतुल्लाह अलैह सां ताल्लुक़ ऐं निस्बत हुयो बादशाह हो, लेकिन अल्लाह जे वली नेक साले बाने हज़रत अबुल हसन खिरकानी रहमतुल्लाह अलैह सां ताल्लुक़ हुओ, उनजो मुरीद हो, उनजो फ़क़ीर हो। हज़रत अबुल हसन खिरकानी रहमतुल्लाह अलैह उहो अल्लाह जो प्यारो बानो हो जो सुल्तान महमूद रहमतुल्लाह अलैह खे विर्द वज़ाइफ़ ॾिसजे। जॾहिं मैदान जिहाद में वेंदो कर त ही रब जो ज़िक्र कंदो कर। पोइ सुल्तान महमूद गज़नवी हिकु दफ़ो अर्ज़ु कयो त साईं, कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे हिकिड़ी जंग ॾुखी हूंदी आहे, पोइ जंग उहा असांखे ग़लबो हासिलु न थींदो आहे, पोइ उन वक़्त में असांखे अहिड़ो अमल ॾस ॾियो जो इस्लाम खे फ़तह थिए। त संदन मुर्शिदन हज़रत अबुल हसन खिरकानी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे मुरीद उन बादशाह सुल्तान महमूद गज़नवी खे फरमायो त पुट, मां पंहिंजो तोखे चोलो ऐं कमीस ॾियां थो। मुंहिंजो चोलो मुंहिंजो कमीस तोखे तोसां साण हुजे, तेले में सामान में। फरमायूंसि त जेॾी महिल ॾिसे हाणे मैदान जिहाद में इस्लाम खे फ़तह नथी थिए ऐं कुफर उहो मैदान खे नथो छॾे, पोइ जॾहिं ॾुखियो जंग जो मरहलो अचे, पोइ उन वक़्त में तूं रब जे बारगाह में मुंहिंजो अमल पेश कजांइ। कहिड़ो अमल? मुंहिंजी कमीस जेको चोलो आहे थेले मां उन बैग मां कढी करे ॿाहिरि उन ज़मीन ते रखजांइ, पोइ रखी करे रब खां दुआ घुरजांइ, ऐं रब साईं मुंहिंजे मुर्शिद मुरबी हज़रत अबुल हसन खिरकानी रहमतुल्लाह अलैह अल्लाह जे नेक साले बाने जेका तुंहिंजी इबादत कई आहे, इन चोले में निमाज़ पढ़ियईं, क़ुरान पढ़ियईं, ज़िक्र कयईं, नेक अमल कयईं, अल्लाह से उन नेक अमल जे वसीले इस्लाम खे फ़तह ॾे। हज़रत अबुल हसन खिरकानी फरमायो त पुट सुल्तान महमूद गज़नवी, मां रब सां अहिड़ो ताल्लुक़ रखियो आहे जो अल्लाह साईं इस्लाम खे फ़तह ॾे। ऐं सुल्तान महमूद गज़नवी बादशाह थो चए, मुंहिंजो अखियुनि जो मुशाहिदो तजुर्बो हो जो मूंसां कहिड़ियूं अहिड़ियूं ॾुखियूं जंगियूं आयूं, लेकिन उन अल्लाह वारे नेक सालेह बाने जे ताल्लुक़ ऐं निस्बत जे करे, उन जे नेक अमल जे करे रब साईं इस्लाम खे फ़तह पियो ॾे। हज़रत सुल्तान महमूद गज़नवी रहमतुल्लाह अलैह हिकु दफ़ो पंहिंजे मुर्शिद मुरबी हज़रत अबुल हसन खिरकानी रहमतुल्लाह अलैह खे अर्ज़ु कयो त साईं, मां बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह जी मलफूज़ात पढ़ी आहे। उन बुज़ुर्ग फरमा, इहो 100 साल पहिरियां थी गुज़रियो आहे, इन खां 100 साल। ऐं बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह हज़रत पीरान पीर अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जा बि मुर्शिद आहिनि। उन अल्लाह जे नेक साले बाने फरमायो आहे त जेको ग़ैर मुस्लिम मुंहिंजो सिर्फ़ु चेहरो ॾिसे, मुंहिंजो मुंहुं ॾिसे, रब उनखे ईमान नसीब कंदो, उनखे कलमो पाक नसीब कंदो। इहा आहे अवेसी खिलाफ़त, इनखे अवेसी खिलाफ़त चइबो आहे। कंहिं अल्लाह वारे नेक साले बाने जे चेहरे खे ॾिसण सां उन ग़ैर मुस्लिम खे ईमान ऐं कलमो पाक नसीब थिए। ऐं इहे कई अहिड़ा बुज़ुर्ग थिया आहिनि। हज़रत बायज़ीद बुस्तामी उहो अल्लाह जो नेक साले बानो हो जंहिंजी राति इबादत में गुज़रंदी हुई, ॾींहुं रोज़े सां गुज़रंदो। पोइ जॾहिं फ़ौत थियो, पोइ इंसान जॾहिं फ़ौत थींदो आहे, तव्हां आलिमनि सगोरनि खां ॿुधो आहे, हदीस पाक बि आहे त इंसान खां 3 सुवाल थींदा आहिनि, मन रब का, तुंहिंजो रब केरु आहे? जे ईमान कलमो तौहीद हूंदी चवंदो रबी अल्लाह, मुंहिंजो रब अल्लाह आहे। जे ईमान कलमो न हूंदुसि, ग़ैर मुस्लिम मरे थो, उन खां फ़रिश्तो सुवाल थो करे त मन रब का, तुंहिंजो रब केरु आहे? चए थो ला अदरी, हाय हाय, ख़बरदार, मूंखे काई ख़बर कोन्हे, मूंखे काई ख़बर कोन्हे। ॿियो उन खां सुवाल थींदो आहे इंसान खां, मन दीन का, तुंहिंजो दीन छा आहे, तुंहिंजो मज़हब छा आहे? जेकॾहिं क़ुरान सां ताल्लुक़ हो, दीन इस्लाम सां ताल्लुक़ हो, चवंदो दीन अल इस्लाम, मुंहिंजो मज़हब इस्लाम आहे। इन दीन इंदल्लाह इस्लाम, जे मज़हब आहे, दीन आहे त इस्लाम ई आहे। जेकॾहिं उन में मज़हब दीन इस्लाम सां ताल्लुक़ न हो, जीअं मुख़्तलिफ़ फ़िरक़ा ऐं जमातूं हुन, त जवाबु ॾींदो ला अदरी।
टियों इंसान खां सुवाल थींदो आहे मन नबी को तुंहिंजो नबी केरु आहे पोइ जे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ताल्लुक़ निस्बत हूंदो चवंदो रसूलुल्लाह। त हाणे इंसानो हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैहि जन फरमाइनि था कंहिं नेक साले बाने उनखे ख्वाब में ॾिठो पोइ उहो नेक साले बानो हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैहि उन नेक साले बाने खे फरमायो त जॾहिं मां दुनिया छॾे करे आलम बरज़ख में आयुमि त मुंहिंजी रब जे आॾो पेशी थी पोइ रब साईं मूंखे फरमायो त बायज़ीद तोसां अदुल कयां या तोसां मां रब फज़ुल कयां। मां चयुसि अॻे में मूंखे अदुल सम्झा इंसाफ़ पोइ मूंखे फज़ुल। रब साईं फरमायोसि त बायज़ीद जे मां अदुल कयां त तूं न बची सघंदे अदुल इंसाफ़ कयां त तो बायज़ीद जहिड़ो इंसान जंहिं हमेशह रोज़ा रखिया आहिनि हमेशह सॼी राति रब जी इबादत कई अथई ज़िक्र ऐं बंदगी में ज़िंदगी गुज़ारी अथई न बची सघंदो। फज़ुल इहो आहे त मां रब तोखां इंसाफ़ ई न कयां तोखां उन शइ जी पुछाई न कयां। रब साईं फरमायोसि त बायज़ीद तोखे हिकिड़े फ़क़ीर मुरीद दावत कई पोइ तोखे उन कुकड़ी जी भाॼी खाराई पोइ मथां तोखे खीर पीआरियईं पोइ तोखे पेट में दर्द पियो पोइ तोखे इसाल थी पिया पोइ जेको बि फ़क़ीर मुरीद तोखां अचे पियो पुछण पोइ तूं उन्हनि खे ॻाल्हि पियो करें त मां जेका कुकड़ी जी भाॼीअ जे मथां जेको खीर पीतो हुउमि न उन जे करे मुंहिंजो पेट ख़राबु थियो आहे। हाणे रब साईं ॾोरापो ॾिनोसि ॾोरापो बि जेको वेझो इंसानु हूंदो आहे उनखे थींदो आहे। रब साईं फरमायोसि त बायज़ीद तुंहिंजो मां रब सां कहिड़ो न कामिल ताल्लुक़ हो तूं आम इंसान त न हुई तूं हमेशह रोज़े निमाज़ ज़िक्र सां तुंहिंजी ज़िंदगी हुई त पोइ तूं इन तकलीफ़ जी निस्बत मां रब ॾे छो न कई। ईअं चवे हा न रब जे तरफ़ां लिखियलु हो ईअं छो चई त कुकड़ी जी भाॼीअ जे मथां खीर पीतुमि तंहिंजे करे पेट ख़राबु थियो तूं मख़लूक ॾे निस्बत छो कई तूं मां ख़ालिक रब ॾे तूं निस्बत करे हा उन तकलीफ़ जी त रब जी तरफ़ां लिखियलु आहे। रब साईं फरमायोसि त जे इन शइ जी मां तोखां पुछा कयां त तुंहिंजूं सभु इबादतूं नेकियूं रायगान थी वेंदियूं चट थी वेंदियूं। तोसां फज़ुल इहो आहे त मां रब तोसां न पुछां तंहिंजे करे मुस्लमान भाइरो हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला यदखुलु अहदुकुम फिल जन्नत बिअमले को बि इंसान जन्नत में अमल जे करे न वेंदो। पोइ सहाबा इकराम अर्ज़ु कयो फ़क़ालू या रसूल अल्लाह वला अंत साईं अल्लाह जा रसूल अव्हां बि जन्नत में अमल इबादत बंदगी जे करे न वेंदो। फरमायूं वला अन मां अल्लाह जो रसूल पैगंबर बि अमल जे करे जन्नत में न वेंदुमि वलाकिन यहफ़ियल इल्ला अन यहफ़नी अल्लाह मगर रब साईं मुंहिंजे मथां महिरबानी घणियूं कयूं आहिनि। हाणे थोरो सम्झिजो पोइ इते जेको आम इंसान जाहिल माण्हू चवंदा आहिनि त बाबा बसि असां ईमान आंदोसीं असां में इश्क़ मुस्तफ़ा आहे रसूल सां मोहबत है अल्लाह सां मोहबत है पोइ निमाज़ क़ुरान ज़िक्र इबादतूं त पोइ इंसान न करे न। जॾहिं इंसान खे जन्नत है अल्लाह जे फज़ल सां अदुल इंसाफ़ सां जन्नत नाहे अमल सां जन्नत नाहे पोइ त जाहिल माण्हू सही थो चवे न इंसानो ईअं नाहे। थोरो हुनखे सम्झो दुनिया में हिकिड़ो इंसान मज़दूर हूंदो आहे मुलाज़िम हूंदो आहे हिकिड़ो मालिक आहे उन वटि महीने वटि उहो मुलाज़िम बीठल आहे या जेके सिर तक़ादी जा मज़दूर हूंदा आहिनि 8 ॾींहं ख़मीस जे ॾिहाड़े उनखे ठेकेदार मज़दूरी ॾींदो आहे। आम तरह सां दस्तूर ईअं आहे मामूल ईअं आहे त उन मज़दूर खे मज़दूरी महीने खां उजरत जॾहिं कंदो महिनत कंदो पोइ उनखे मज़दूरी मिलंदी आहे 8 ॾींहंनि खां पोइ मज़दूरी मिलंदी आहे। पर कॾहिं ईअं बि थींदो आहे जो मज़दूर खे का ज़रूरत हुई चवे थो मूंखे का शादी आहे मूंखे घरड़ो ठाहिणो आहे मुंहिंजूं ज़रूरतूं आहिनि को बचिड़ो बीमार आहे तंहिंजे करे साईं मूं ते महिरबानी कयो मूंखे पेशगी तव्हां मूंखे पंहिंजी उजरत जो। हाणे इहो मज़दूर उन मालिक खां मज़दूरी अॻ में थो वठे क़ीमत अॻ में वठे थो महिनत पोइ थो करे तंहिंजे करे इंसान उहो मज़दूर आहे जेको पंहिंजे ख़ालिक ऐं रब अहकमुल हाकिमीन खां मज़दूरी अॻ में वठी आयो आहे अमल पोइ थो करे। इहो इंसान मज़दूरी अॻ में वठी आयो अमर जे पेट में हो रब हिन खे अखि ॾिनी ज़ुबान ॾिनी उज़वा ॾिना लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसन तक़वीम तंहिंजे करे अल्लाह साईं नेमतूं इंसान जे वजूद खां पहिरियां ख़लक़ियूं आहिनि। ॿारड़ो माउ जे पेट खां ईंदो आहे अॻे ज़मीन आहे धरती आहे अन अनाज आहे रिज़्क़ आहे पोख आहे फ़सुल आहे तंहिंजे करे हीउ मज़दूर उहो आहे जेको पंहिंजे मालिक रब खां मज़दूरी अॻे वठी आयो आहे। हाणे अमल पोइ थो करे निमाज़ पोइ थो पढ़े क़ुरान पोइ थो पढ़े ज़िक्र पोइ थो करे नेक अमल पोइ थो करे। इन जे करे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इंसान खे जन्नत मिलंदी अल्लाह जे फज़ल ऐं महिरबानी सां।
इहो मक़सदु आहे। क़ुरान शरीफ़ अल्लाह जो मुक़दस किताबु आहे। इन क़ुरान पाक सां ताल्लुक़ रखणो आहे। लेकिन क़ुरान शरीफ़ जी तिलावत खां पहिरियां रब साईं फरमायो इज़ा क़राअतल क़ुरान फस्तइज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। जॾहिं तूं क़ुरान शरीफ़ पढ़े त अॻ में रब खां शैतान जे शरारतुनि खां रब खे अर्ज़ु कंदो कर, अल्लाह साईं मूंखे शैतान जे पुछड़ा आहिनि बुरनि ख़्यालनि खां महफ़ूज़ कर। थोरो सम्झिजो, इंसानो शैतान इंसान जे ईमान जो दुश्मन आहे, रब जे ताल्लुक़ जो दुश्मन आहे। अल्लाह से क़ुरान शरीफ़ में फरमायो इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन, तव्हांजो ज़ाहिरी दुश्मन आहे। ज़ुय्यिन लहुम शैतान आमालहुम, शैतान गफ़लत जूं शयूं तव्हां असांखे सिंगारे ॾींदो। हाणे थोरो सम्झिजो, इंसान जेको ईमान थो आणे अल्लाह सां जेको ताल्लुक़ आहे मुहबत आहे उहा दिलि में आहे। जॾहिं दिलि में अल्लाह सां ताल्लुक़ रखणो आहे त शैतान बि इंसान जे इन दिलि ते अची वेहंदो आहे। शैतान बि इंसान जे दिलि ते अची वेहंदो आहे। उनखे अल्लाह जे नेक साले बाननि इन अंदाज़ सां बयानु फरमायो आहे। मसलन जीअं हिकिड़ो वॾो रस्तो आहे, वॾो रोड आहे तव्हांजो। हाणे इन रोड ते हिकिड़ो मोमिन बानो रब जो प्यारो नेक साले बानो बि गुज़र थो करे। लेकिन जॾहिं सफ़र थो करे त उन क़ुरान शरीफ़ पढ़ियो, रब जो ज़िक्र थो करे, कलमो पाक थो पढ़े, दुरूद शरीफ़ थो पढ़े, कंहिं नेक इरादे सां आहे, दीन जी तबलीग सां आहे। इन रोड ते उन आलिम दीन नेक साले बाने जो बि गुज़र थियो, मुसलमान जो बि गुज़र थियो। लेकिन साॻे ई रोड ते हिंदू बि हले थो, साॻे ई रोड ते गैर मुस्लिम बि हले थो, साॻे ई रोड ते जेको इंसान ज़िना शराब चोरी बुराईअ सां वञे थो उहो बि इन रस्ते सां हले थो। ॿई इंसान साॻे रस्ते ते ओ उन हीअ वॾे रोड ते उहो नेक साले बानो प्यारो अल्लाह जो ज़िक्र कंदो, क़ुरान शरीफ़ पढ़ंदो, दुरूद शरीफ़ पढ़ंदो, उहो बि रस्ते सां हले थो। लेकिन ज़िना ऐं शराब बुराई ऐं गुनाहनि जा ख़्याल उहो बि कंदड़ इंसान बि वञे थो। इहो मिसाल ॾिनो आहे हज़रत इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह जन। फरमायो इंसानो जॾहिं तव्हां ईमान आंदो ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह, तव्हां कलमो पाक पढ़ियो, हाणे तव्हांजी दिलि आहे सिराते मुस्तक़ीम। तव्हांजी दिलि में अल्लाह सां मुहबत आहे, क़ुरान सां मुहबत आहे, रसूल सां मुहबत आहे, आख़िरत सां मुहबत आहे। लेकिन इन दिलि में बुराई जा ख़्याल बि ईंदा, गुनाहनि जा ख़्याल बि ईंदा, इन में विसविसा बि ईंदा ऐं विसविसा शैतान थो विझे। ज़ुय्यिन लहुम शैतान आमालहुम। हज़रत इमाम ग़ज़ाली था फरमाइनि जीअं हिकिड़ो आईनो हूंदो आहे, आईने जे साम्हूं का शइ रखिजे, पोइ जेकॾहिं साम्हूं ॿिली हूंदी त ॿिली ॾिसण में ईंदी, जे क़ुरान पाक हूंदो त क़ुरान शरीफ़ ॾिसण में ईंदो, जे साम्हूं ज़मज़म हूंदी त उहा बोतल ॾिसण में ईंदी, जे साम्हूं शराब गंदगी हूंदी त उहा शइ ॾिसण में ईंदी, जेका शइ आईने जे साम्हूं रखिबी उहा ॾिसण में ईंदी। हाणे शैतान इंसान जे दिलि में अहिड़ा ख़्याल विसविसा विझे थो ऐं इहे विसविसा तरह तरह जा हूंदा आहिनि ख़्यालात। ऐं इहे ख़्यालात सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन खे बि थिया। चंद सहाबी सगोरा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में आया, अर्ज़ु कयो त साईं असांखे कुझु विसविसा ख़्याल थींदा आहिनि रब जी ज़ात जे बाबति। रब कीअं आहे, आख़िरत कीअं आहे, या जन्नत में त वेंदासूं लेकिन जन्नत में हमेशह कीअं रहणो हूंदो, उहा ज़िंदगी कीअं हूंदी, अहिड़ा अहिड़ा ख़्याल ईंदा आहिनि। पोइ साईं असांजो ईमान बचियो या ईमान वियो? हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा खे फरमायो जॾहिं तव्हांखे इहे ख़्याल ईंदा आहिनि पोइ इन्हनि ख़्यालनि खे तव्हां चङो सम्झंदा हो या बुरो? साहबा अर्ज़ु कयो साईं बुरो सम्झंदा हूं। फरमायो तिलकल ईमान, इहा ईमान जी अलामत आहे, इहा ईमान जी अलामत आहे। तव्हां असां मुस्लमान मोमिन बानो जॾहिं निमाज़ पढ़ंदो, क़ुरान पाक पढ़ंदो, ज़िक्र कंदो, सुन्नत ते हलंदो, शरीयत ते हलंदो, इन जी दिलि में शैतान अहिड़ा विसविसा ख़्याल विझंदो आहे। पोइ इहो ख़्यालनि जो अचणु मायूब न आहे, इहो ऐब न आहे, लेकिन इन्हनि ख़्यालनि खे बुरो सम्झणु ऐं उन ख़्याल खां बाद इंसान कलमो पाक पढ़े, इस्तिग़फ़ार करे ऐं पंहिंजे रब खे यादि करे, उनजो उहो ख़्याल ख़तमु थी वेंदो ऐं इहा ईमान जी अलामत आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो दिलकल ईमान, इहा ईमान जी अलामत। तंहिंजे करे क़ुरान शरीफ़ उहा मुक़दस शइ आहे जेका इन इंसान खे पंहिंजे ख़ालिक़ ऐं रब सां जोड़े थी। तंहिंजे करे रब जे ताल्लुक़ में रुकावट विझंदो शैतान। हाणे शैतान खे भॼाइणो आहे, जीअं तव्हां चोर खे भॼाईंदा हो लठ खणी, बैटरी बत्ती खणी, पोइ शैतान लठ बत्तीअ सां न भॼंदो। शैतान जे भॼाइण जो इहो तरीक़ो आहे इज़ा क़राअतल क़ुरान फस्तइज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। जॾहिं क़ुरान शरीफ़ पढ़ो चओ अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। हाणे मुस्लमानो तव्हां असां इंसाननि खे क़ुरान शरीफ़ सां ताल्लुक़ रखणो आहे।
हाणे क़ुरान पाक खे जेकॾहिं खोलींदासूं त अॻ में बिस्मिल्लाह रहमान रहीम आहे, उन जे मथां औज़ु बिल्लाह मिन शैतान रजीम लिखियलु न आहे, लेकिन पढ़ण में त ईंदी, लिखण में न आहे। तव्हां असां निमाज़ पढ़ंदा आहियूं, निमाज़ में अलाह अकबर खां बाद पोइ इंसानु चवंदो सुभानक अल्लाहुम, सना पढ़ंदो, सना खां बाद जॾहिं अॻियों अलहम्द शरीफ़ पढ़ंदो, उन खां पहिरियां बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़णी आहे, बिस्मिल्लाह खां पहिरियां पढ़ंदो औज़ु बिल्लाह मिन शैतान रजीम। उते बि ज़ुबान ते अॻ में तावुज़ जो लफ़्ज़ पहिरियां ईंदो। क़ुरान शरीफ़ पढ़णो आहे, अॻ में तावुज़ जो लफ़्ज़ पहिरियां ईंदो, लेकिन लिखण में न आहे। उन में हिकमत इहा आहे त क़ुरान शरीफ़ मुक़द्दस हस्ती आहे, तंहिंजे करे क़ुरान पाक अलाह जो कलाम आहे, रब सां तालुक़ जोड़ण वारी शइ आहे। इन में पहिरियों नालो रब जो हुजे, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अलाह जा नाला हुजनि, रब जो ज़ाती सिफ़ाती नाला हुजनि। ऐं जेकॾहिं औज़ु बिल्लाह मिन शैतान रजीम लिखण में पहिरियों हुजे, हा पहिरियों लिखियलु हुजे हा क़ुरान पाक ते, त पोइ शैतान जो पहिरियों नालो अचे हा। तंहिंजे करे क़ुरान पाक जहिड़ी मुक़द्दस हस्तीअ में पहिरियां शैतान जो नालो न अचे, तंहिंजे करे लिखण में औज़ु बिल्लाह न आहे। बाक़ी जॾहिं इंसानु पढ़ंदो, क़ुरान शरीफ़ पढ़े, नमाज़ पढ़े, त उन में औज़ु बिल्लाह मिन शैतान रजीम पहिरियां पढ़णी आहे, ताकी इंसान जी दिलि तां शैतान जा ख़्यालात ख़तमु थियनि ऐं उन इंसान जे क़ल्ब ऐं दिलि ते अलाह जी रहमत जुमी हुजे। तंहिंजे करे इंसानो क़ुरान शरीफ़ वरी शइ आहे। ऐं मुस्लमानो, हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन अफ़ज़ल इबादती उम्मती क़िराअतुल क़ुरान, मुंहिंजे उम्मत जे अमलनि में भले में भलो अमल क़ुरान पाक जी तिलावत आहे। क़ुरान शरीफ़ जो पढ़णो, क़ुरान पाक सां ताल्लुक़, क़ुरान शरीफ़ सां निस्बत, इहा वॾी शइ आहे। हा हा, हिकिड़ो नेक साल आलिम सगुरो आहे, साईं क़िबला वालिद साहिब जन सां जो ताल्लुक़ आहे, ज़िक्र अज़कार जो साल आलिम दीन आहे। पोइ चवे पियो त मूं ख्वाब लधुमि, ख्वाब में हज़रत साईं वॾा रहमतुल्लाह अलैह जन वेठा, हज़रत साईं वॾा रहमतुल्लाह अलैह हाल जी शरीफ़ वारा। पोइ मां ख़िदमत में अर्ज़ु कयो, मान साईं मूंखे ज़िक्र जो, पोइ ॿुधायो मौजूदा साईं जन जे लाइ, पुटु तोखे ज़िक्र त उन्हनि ॾिनो आहे, हाणे इन जे करे पोइ साईं वालिद साहिब खे फरमायो त पुटु वञ, अलाह जो मुक़द्दस वहय पाक खणी आ। पोइ साईं जन उहो खणी आया। पोइ मूंखे हज़रत साईं जन फरमायो, साईं वॾनि, त पुटु हाणे तूं क़ुरान शरीफ़ खोले वे। पोइ बिस्मिल्लाहिर रहमान रहीम खां वठी अलहम्द खां वठी वन्नास ताईं हज़रत साईं जन क़ुरान शरीफ़ यादि पिया पढ़नि, ऐं मां हर सिट ते आंगुर पियो रखां। पूरो क़ुरान शरीफ़ साईं जन जी मां ख़िदमत में ईअं ॿुधो, मालूम थियो त इन अलाह वारनि जी ज़िंदगी जो मक़सदु इहो हो त इंसान अलाह जे किताब सां तालुक़ रखे। ऐं मुस्लमानो, थोरो सम्झिजो, हिकिड़ो उहो मुस्लमान आहे जेको रोज़ानो क़ुरान शरीफ़ जो दौर थो करे, भले हिकु सिट पढ़े, हिकिड़ो रुकू पढ़े, हिकिड़ी ऐमी पढ़े, पर पढ़े रोज़ थो। ॿियो उहो मुस्लमान आहे जेको सिर्फ़ु रमज़ान में क़ुरान पाक पढ़ंदो हो, 11 महीना क़ुरान शरीफ़ जे वेझो ई न आहे, या महीने में 10 ॾींहं क़ुरान शरीफ़ पढ़े थो, 20 ॾींहं क़ुरान पाक जे वेझो ई न आहे। हाणे ॿिन्हिनि इंसाननि मां भलो कहिड़ो आहे? भलो उहो इंसान आहे जेको क़ुरान शरीफ़ थोरो थोरो पढ़े, पर पढ़े रोज़ थो, पढ़े रोज़ थो। इन ते क़ुरान पाक जो असर वधीक थींदो। सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जो अमल इहो हो, को बि ॾींहुं सहाबिन सगोरनि जो क़ुरान शरीफ़ जे दौर खां ख़ाली न थींदो हो। तंहिंजे करे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अहब्बुल आमाल इलल्लाह अदवमुहा व इन क़ल, थोरो अमल हुजे हुजे हमेशह इहो भलो आहे। तव्हां पाणीअ जे टोटीअ बदिने जे उन हीअ नलके जे हेठां पकी सिर रखी छॾियो, मथां पाणी जी बाल्टी हारियो, उन सिर ते निशान न थींदो। पर जेकॾहिं सिर ते तव्हां उन बदिने जा टेपा टेपा किरनि, उन हीअ मां थोरो थोरो कतरो कतरो किरे, महीने खां बाद ॾिसंदव त सिर खे सुराख़ हूंदो। इंसानो ईअं ई आहे। इन जे करे हुकुम आहे शरीयत जो त इंसान निमाज़ हमेशह पढ़े, क़ुरान पाक हमेशह पढ़े, दौर करे, अलाह जो ज़िक्र, रब जो नालो हमेशह पढ़े। हमेशगी वारो अमल इंसान जे दिलि ते असरु कंदो। अलाह साईं तव्हां असांखे दीन जी सम्झ अता फरमाए। ख़ासि तरह सां हीउ दीनी जलसो जन बानड़नि करायो आहे, इन जो रिश्तेदार हो, छा नालो, मोहम्मद हुसैन साहब। मूंखे मौलाना अब्दुल अज़ीज़ साहब जन ॿुधायो, संगत ॿुधायो, कारी साहब वारनि, त उनजी तमन्ना हुई त जेकर दीनी जलसो थिए, जॾहिं इश्तिहार आयो, पोइ चएसि अञा त जलसे में देरि आहे, मां मतां अॻे हलियो वञा। अलाह से उनजी मग़फ़िरत फरमाए। तंहिंजे करे सॼी जमात 3 दफ़ा सूरत इख़लास पढ़ो, दुरूद शरीफ़ पढ़ो, त दुआ मग़फ़िरत घुरो। बिस्मिल्लाह।
या अल्लाह या रहमान या रहीम अल्लाहुम्मा औसिल हाज़िहिल कलाम नव्विर मदखलहु अहसिन आक़िबतहु बर्रिद मदहु। अल्लाह से तू उन बाने जी क़बर खे रोशन फरमा जेके भी मुसलमान ईमान क़ल्मे जी हालत में जन खे सुञाणियूं था नथा सुञाणियूं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॼोके ॾिहाड़े ताईं फ़ौत थियल आहिनि। अल्लाह से उन क़बरुनि खे रोशन फरमा दर्जात खे बुलंद फरमा जन्नत जी मेहमानी जन्नत जो लिबास अता फरमा असांखे दीन जी सम्झ अता फरमा। अल्लाह से क़ुरान पाक सां ताल्लुक़ अता फरमा हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत सीरत जी ताबेदारी नसीब फरमा। उलमाए हक़ उलमाए दीन सां असांजो ताल्लुक़ ऐं रब्तो अता फरमा। बीमारनि खे शिफ़ा अता फरमा मुहताजनि जूं ज़रूरतूं पूरियूं फरमा। दुनिया भी सोहणी आख़िरत भी सोहणी फरमा। ईमान सां रहाए ईमान सां ख़ात्मो बिल ख़ैर फरमा। अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका मिन खैरि मा तालम व नऊज़ु बिका मिन शर्रि मा तालम व नस्तग़फ़िरुका लिमा तालम। सल्लल्लाहु तआला अला खैरि ख़ल्क़िही मुहम्मद व आलिहि व बारिक वसल्लम।